वर्किंग प्लेसिस ते औरतुनि खे मुख़्तलिफ़ जेके मसइला दरपेश आहिनि उनखे उजागर करण ऐं उन्हनि जे हल जे लाइ वर्किंग वुमेन अलायंस पारां सखर में हिकु तक़रीब मुनक़िद कई वई आहे। अॻुवान सां ॻाल्हि ॿोल कंदासीं या उन में शरीक प्रोग्राम में जेके औरतूं आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वर्किंग प्लेसिस ते औरतुनि खे सेक्शुअल हरासमेंट समेत कहिड़ा मसइला आहिनि ऐं उन्हनि जे हल जे लाइ हुकूमत खे कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि। त असां जेको प्रोफाइलिंग भी कईसीं, एनालाइज़ कयोसीं, 1 बाय 1 वर्कर्स खां इंटरव्यूज़ वरितासीं, त उन में जेका शइ वधीक हाईलाइट थी, जेका शइ असां फील कईसीं उहा इहा हुई कि वर्क प्लेसिस ते फीमेल्स खे हरासमेंट जो शिकार थियणो पए थो ऐं घणे क़दुरु हरासमेंट जो ई इशू साम्हूं आयो। इन करे असां फेब ऐं मार्च जो महीनो सिलेक्ट कयोसीं, छो त फेब ऐं मार्च जेको हूंदो आहे विमेन डे जे हवाले सां ऑल अराउंड द वर्ल्ड सेलिब्रेट कयो वेंदो आहे। उन में असां निसा वर्किंग विमेन अलायंस जे बिहाफ ते असां हिकिड़ी कैंपेन हलाईसीं, जंहिंमें कोशिशि कईसीं कि तक़रीबन असांजे डिस्ट्रिक्ट में जेतिरा बि वर्क प्लेसिस आहिनि टिनिनि सेक्टर्स जा, पब्लिक, प्राइवेट ऐं इंडस्ट्रियल, उन्हनि टिनिनि सेक्टर्स जे वर्क प्लेसिस ते एंटी हरासमेंट कमेटी ज़रूरु थी वञे, प्रोटेक्शन अगेंस्ट एंटी हरासमेंट इंक्वायरी कमेटी। त उन मां इहो थियो कि असां डिफरेंट स्टेक होल्डर्स सां मीटिंग्स कयूंसीं। दैन वरी कुझु जायुनि ते त कमेटीज़ ठहियल हुयूं पर उहे फ़ाल न हुयूं, एक्टिव न हुयूं ऐं सिर्फ़ु डॉक्यूमेंट्स जी हद ताईं महदूद हुयूं, टेबल ताईं महदूद हुयूं। पोइ वरी असीं इहा रिक्वेस्ट कईसीं स्टेक होल्डर्स खे कि उन्हनि खे फ़ाल कयो वञे। खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मां जंहिं फोरम ते हिन वक़्तु बीठी आहियां, मां सम्झां थी त इहो हिकु स्टार्टिंग पॉइंट आहे। त ॾिसो, लोकल लेवल ते इहा शइ स्टार्ट थी आहे, इनशाला इनखे असां खणी वेंदासीं पूरे पाकिस्तान ते ऐं इन में असां पार्टिसिपेट कंदासीं। ऐं ज़ाहिर इहा ई शइ नेशनल असेंबली में बि तव्हांखे ख़बर हूंदो त वर्क प्लेस हिरासमेंट एट वर्क प्लेस जो बिल आयो आहे ऐं पास बि थियो आहे। पर मेन प्रॉब्लम सिर्फ़ु बिल पास कराइणु न हूंदो आहे या कानून ठाहिणु न हूंदो आहे, मेन प्रॉब्लम हूंदी आहे उन ते इम्प्लीमेंटेशन। सभ खां पहिरियों असांखे एज़ अ टीम वर्क थी करे असांखे टीम ठही करे उन ते इम्प्लीमेंट कराइणु शुरू करिणो आहे ऐं उहो असां पंहिंजे लोकल लेवल खां ई शुरू करे सघूं था। ॿुधाईंदो हलां त सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में तक़रीबन 250 फीमेल वर्कर्स कमु कनि पियूं। उन्हनि जी प्रोटेक्शन ऑफ वुमेन अगेंस्ट हरासमेंट एट वर्क प्लेस एक्ट जे तहत असांजी कमेटी बि फाल थियल आहे। उहा कमेटी कमु बि करे थी पई, पर मां उन्हनि तमामु ख़वातीन खे चवणु चाहींदुसि त जेकॾहिं उन्हनि खे कहिड़े क़िस्म जा इशूज़ अचनि था पिया त उहे पंहिंजी दरख़्वास्तूं, पंहिंजी जेके बि गुज़ारिशात आहिनि उहे कमेटी जे अॻियां पेश करे पंहिंजो उन मसाइल जो तदारुक हासिलु कनि। सम्झां थी त असांजी हुकूमत जेके मसइला हल नथी करे, सभ खां पहिरियां त औरत जेका ॿाहिरि निकिरे थी न, त उनखे तमामु घणे मसइलनि सां मुंहुं ॾियणो पवे थो। ॿाहिरि निकिरे थी त माण्हुनि जो इहो ई चवणु हूंदो आहे त भई औरतूं जेके आहिनि उहे शौक़िया बि निकिरनि थियूं, जिन खे माना ज़रूरत न हूंदे बि माना हो पंहिंजे लाइ निकिरनि थियूं त असां ॿाहिरि निकिरूं। हालांकि हीअं न आहे, जेके औरतूं ॿाहिरि निकिरनि थियूं उहे तमामु घणी माना मुश्किलातुनि जो सामनो ॾिसी करे ॿाहिरि निकिरनि थियूं। कि अॼु जो जेके सेमिनार ऐं कन्वेंशन कराइण जो मतिलबु इहो हुयो त गोट सिंगार फाउंडेशन जे प्लेटफॉर्म खां हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन असां हिकिड़ी वर्किंग वुमेन अलायंस ठाही आहे, जंहिंजो नालो आहे निसा वर्किंग वुमेन अलायंस। ऐं तव्हांखे ख़बर आहे त हरासमेंट जे हवाले सां 2010 में कानून पास थी चुको आहे, पर हुन ते इम्प्लीमेंटेशन कुझु न थी हुई। हाणे असांजो इहो कमु आहे त असां जेकी आहे अलाह जो शुक्र आहे असांखे अचीवमेंट बि थी आहे। अॼु ॿुधाइण जो मतिलबु इहो हुयो त हे अचीवमेंट्स असां पंहिंजी शेयर कंदासीं। त असां वर्किंग प्लेस ते जेकी आहे एंटी हरासमेंट कमेटियूं ठारायूं आहिनि। असां मिनिमम वेज ते कमु था कयूं त जीअं 17,500 जेकी वेजिस आहिनि उहो जेकी फैक्ट्री होल्डर्स आहिनि जिते कमु थियूं कनि उते उन्हनि खे नथी मिले। जीअं त असांजो जेको आहे अॼु वर्किंग वुमेन अलायंस, निसा वर्किंग वुमेन अलायंस जो कन्वेंशन आहे, जेको TD और GSF जी कोलैबोरेशन सां हिकिड़ो अलायंस ठहियो आहे, जंहिंजो मक़सदु इहो आहे त जेकी ख़वातीन वर्किंग वुमेन आहिनि या कमु करनि थियूं, जेको वर्किंग वुमेन एक्ट आहे 2010 उनजे हिसाब खां जेका उनजा राइट्स ठहनि था उनखे मिलणु खपनि। असां वटि सभ खां वॾो इशू इहो आहे त वर्किंग जेका एरियाज़ आहिनि उन्हनि में हिरासमेंट थियनि थियूं, चाहे वो कॉलेजिस हुजनि, यूनिवर्सिटीज़ हुजनि, स्कूल्स हुजनि, हॉस्पिटल्स हुजनि, इवन दारुल अमान ताईं महफ़ूज़ न आहे। असांजा वटि कानूनी खोड़ ठहियल आहिनि, एतिरा क्लॉज़िस आहिनि, हू उनमें राइट्स मौजूदु आहिनि, पर उन्हनि जो मसइलो इहो आहे त उनमें इम्प्लीमेंटेशन न आहे। इम्प्लीमेंटेशन जे फुक़दान जी वजह खां ई असांजी वर्किंग वुमेन जेका आहिनि पंहिंजे राइट्स खां महरूम आहे। जी, क़ौमी असेंबली जी मेंबर एडमिनिस्ट्रेटर सखर जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन सां गॾु जेके हिन तक़रीब में शरीक औरतूं आहिनि, न्याणियूं आहिनि, उन्हनि जूं बि तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो चवणु आहे त वर्किंग वुमेन सां तमामु घणो जेको मसइलो आहे उहो सेक्शुअल हिरासमेंट जो आहे, उनखे तमामु घणो सेक्शुअल हरास कयो वेंदो आहे। हिन सां गॾु जेके लेबर कानून आहिनि उन्हनि ते बि इम्प्लीमेंट न आहे थींदी, तंहिं करे जेके वर्किंग वुमेन जा जेके लीगल ऐं कानूनी मसइला आहिनि उहे हल करण जे लाइ फौरी तौर ते अख़्तियारनि खे
क़दम खणणु घुरिजे। कैमरामैन सज्जाद संजना नगर, फारूक सुमरो, टाइम न्यूज़, सखर।